इटाई सरकार सुरपूर्व जी के दास्तान में कांग सां मुखातिब थियो आहे। कांग के पंहिंजे दोस्त पार न्यापा ॾिए थो, सन्या सुणाए थो, उनखे पारां बाब ॾिए थो, पर पहिरियां उनखे अदब, न्याज़, निवड़त, पंहिंजे महबूब जी महफ़िल जूं उनजे दरबार जूं जेके आदाब आहिनि उहे बि सेखारे थो त आऊं तोखे सन्या ॾियां थो, पैगाम ॾियां थो, न्यापा ॾियां थो, जेके ॻाल्हियूं चवां थो उहे कन सां ॿुध, दिलि सां ॿुध, पर उहे ॿुधाइण ऐं पेश करण खां पहिरियां उहो हिकिड़ी मुक़दस दरबार आहे, उनजी हिकिड़ी आला महफ़िल आहे, जिते अदब सां, न्याज़ ऐं निवड़त आजिज़ सां वञिजे ऐं पोइ वञी आजिज़ी जॾहिं क़बूल पवे तंहिंखां बाद में पोइ मुंहिंजा न्यापा ॿुधाइजे। ज़ाहिर आहे पाण मुसलसिल सफ़र में देश खां परदेस हुजे ऐं वतन जी पंहिंजे मारनि जी महबूबनि जी यादि ईंदी हुजे त उन वक़्तु कांग खां ई पारां बा ऐं न्यापा मोकिलण जो शायदि ज़रियो हो। तॾहिं सरकार उन वक़्तु कांग सां कीअं ॻाल्हायो आहे, कहिड़नि नालनि सां ॻाल्हायो आहे, कीअं थो पारां बा ॾे, उन मुतलिक़ हिसो पए थो। साईं फरमाए थो त कांगा करे कुरनशूं, कांगा करे कुरनशूं पहिरें पिरीं पएज। अदब, न्याज़ ऐं निवड़त सां मुंहिंजो जेको पिरीं आहे उनखे पेरनि ते वञी पएज, झुकी पइजे। कांगा करे कुरनशूं पहिरें पिरीं पएज, आऊं जो ॾींहुं सन्यो सो विच म विसारेज। जेको तोखे न्यापो ॾियां थो उन न्यापे जो ख़्यालु कजे, मतां तोखे विसरी वञे, छाकाणि त हीअ हिकिड़े फटियल, हिकिड़े इंतज़ार जी कैफ़ियत में वकोड़ियल माण्हूअ जो न्यापो आहे। हीअ हिकिड़े मोहबत ऐं इश्क वारनि जो पैगाम आहे। आऊं जो ॾींहुं सन्यो सो विच म विसारेज। लिल्लाह, अलाह साईं जे नाले, लिल्लाह लग लतीफ़ चए ॿुझो ॻाल्हाइज। ईअं न त सॼी दुनिया खे तूं ॿुधाए सघीं, ही सिर्फ़ु मुंहिंजे महबूब जो न्यापो ओसि ताईं तोखे पहचानो आहे। लिल्लाह लग लतीफ़ चए ॿुझो ॻाल्हाइज, चुआं तीअं चइज त खियां तां ख़ुशि हुए। दुआ कईंसि, पर पाण फरमाए त उदर लग अलाह वहलो कर्म विच में। हिकिड़ो वक़्तु वहलो विच में हाणे न कजे, नॉन स्टॉप, छाकाणि त उनजी सिक तमामु बेहद घणी आहे, हाणे सब्र कोन पई थी सघे। उदर लग अलाह वेलो कर्म विच में, आऊं जो ॾींहुं सन्यो सो सांढ बराबरि साह। जहिड़ो साह मिठो अथई तहिड़ो ई हिन मुंहिंजे सन्हीअ खे संभालजे। आऊं जो ॾींहुं सन्यो सो सांढ बराबरि साह, संधी ॻुझांदड़ ॻाह तूं कहज म करी बरंदे। ॿारहां बा पचार मथे लाम लतीफ़ चए, उनजे दरबार घर अॻियां जेको वण ॾिठल आहे उन वण जे कंहिं लाम ते वेही उनखे एतिरामनि सां ॿुधाए। 12 बा 50 मथे लाम लतीफ़ चए, छा चइजे? फेर म फज़ीलत जा कुर आंजे कार। हे कांगा, अव्हांजे कुर जी इहा कार आहे, इहो कमु आहे। फेर म फज़ीलत जा कुर आंजे कार, जे ॾिठे में ॾेठार से उॾामी आण पे। 12 बा 50 आ उॾामी कांगड़ा 12 बा 50 वेही हित विसाल जी ताको तिर तंवार, जे ॾिठे में ॾेसार से उॾामी आण पिरी।
वहलो वर ॿियो वक़्तु न थी वहलो वर वरिया पिरी आ कांगा वण वह जिन दूर चितायो ॾह अलाए छाजे करे उन खे पर ॾह वणी वियो आहे जिन दूर चितायो ॾह से उॾामी आण पिरी